رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو بلند آواز اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم قرب موسى اور غير قرب محمد اور غير طور سینا اور غير عرش معلا اور غير خود جانا اور غير خدا کا بلانا اور غير अज 5 फरवरी सन 2022 3 रजबुल मुरज्जब 1443 हिजरी संसर वारे दिहाड़े ते जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम बाईपास सादात कोट में हजरत मौलाना मोहम्मद जान आबिद साहब सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व महफिल हुस्न क़रात बैरूनी ममालिक जा क़ुरा हज़रात इंशाअल्लाह करीब ईंदा जेके तिलावत कलाम पाक फरमाईंदा थोरो और ते मुतवजो थियो ये मीडिया वाला दोस्त ईंदा ॻाल्हाईंदा ॾाढा हुन खे पंहिंजो कमु करण जो तव्हां पंहिंजो कमु दोस्तों ज़ोहर जी नमाज जो टाइम थी चुको है उलमा कराम काफी आहिनि ऐं रहियल आहिनि मुख्तसिर टाइम में पंहिंजी मारूज़ात खे पूरो कयां रजब जो महीनो आहे रजब महीने में 3 वॾा वाक़िया थिया 3 वॾियूं ॻाल्हियूं थियूं रजब महीनो अल्लाह पाक पंहिंजे लाइ चूंडियो आहे शाबान महीनो मदीने जे मीर जे लाइ चूंडियई ऐं रमज़ान मुबारक मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत लाइ चूंडियो रजब जी 22 तारीख़ ते उन हस्तीअ जी वफ़ात आहे जेको मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे अमीरुल मोमिनीन सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात
22 रजब ते इन रजब जे महीने में उन हस्तीअ जी विलादत आहे जेको मदीने जे मीर जो बिरादर आहे, हसन हुसैन जो बाबो आहे, फातिमा जो घोट आहे, जंहिंजो नालो हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा। ऐं 27 रजबुल मुरज्जब ते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला एड़ो कमाल बख्शो जो कहीं भी नबी के अल्लाह एड़ो कमाल न बख्शो जेड़ो मेराज वारो कमाल मुझे मिठड़े मोहम्मद अरबी के अता। हर नबी के मेराज फर्श अग में इम्तिहान पो मेराज, पर मुझे सोहने नबी के अल्लाह ताला इनाम जे तौर ते मेराज करायो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज छो थियो, छाजे करे, काथे थियो, कॾहिं थियो? मेराज रजब जे महीने में थियो, मक्के पाक में थियो, रात जो घुरायो वयो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तौहीद बयान कंदे कंदे वॾियूं तकलीफ़ूं आयूं। 13 साल मक्के पाक में मुझो मिठड़ो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे दर दर ते अल्लाह जे तौहीद बयान करण जे लाइ माण्हुनि पत्थर हया, भितर हया, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ओठनि जा ओज विधऊं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वॾियूं तकलीफ़ूं ॾिनऊं। अल्लाह फरमाए जिब्रील जी रब्बे जलील मुझे मोहम्मद अरबी के काफरन मक्के वारन वॾो ईज़ायो आ, वॾा दुख ॾिना आहिनि। मुझे महबूब मोहम्मद करीम के मूले वठी आ त मां अल्लाह जन्नत जो भी सैर करायांस, कुछ नज़ारा ॾेखारियांस, मां अल्लाह पंहिंजो दीदार कराए पंहिंजे महबूब जा दुख लाया। ऐं दुनिया वारनि खे रब ॾेखारियो जीअं ज़मीन खां आसमान मथे आ, ईअं मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम सॼी काइनात के शान में मथे आ। दोस्तों, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब तबारक व तआला सवारी मोकले, मक्के पाक मां जन्नत मां सवारी आई, जन्नत सिंगार जी वई, जहन्नम जा दरवाजा बंद थी विया। जिब्रील सवारी काए आयो सजन मदीने मां वरी तूर सीना जबल ते, वरी बैतुल रहम ते, वरी बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियन के इमामत कराए। उन खां मथे वया पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, चौथों, पंजों, छहों, सतों। जॾहिं अर्श मुअल्ला ते पहुता साईं फरमायो त मां ख्याल कयो त पंहिंजी जुतीअ खे लाया, छो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं तूर सीना जबल ते आयो हो त मथां ऐलान थियोसि त फखला अना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। ओ मूसा पंहिंजी जुती लाए पोइ जबल ते अच, छो त वादी पाक आ, मां अल्लाह पाण थो ॻाल्हायां। साईं फरमाए त मूसा खां जुती लाराई हो त जबल हो, हे त अर्श आ। ऐं असांजो नबी सभिनी नबियनि खां इल्म में, अकुल में, हुस्न में, जमाल में, कमाल में 1.25 लाख नबियनि खां मथे थी करे 1.25 लाख नबियनि जो सरदार साईं जुती लाराई। आवाज आयो मुझा मिठड़ा मोहम्मद करीम जुती न ला, जुती सूदो थोरो ॾाढियां त सुभाणे मूंखे टाइम कुल 15 मिंट अथव, ॾाढियां चओ। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो मुंहिंजा मौला जी त अर्श आ। मूसा नबी तूर ते आयो हो तो चयो फखलअना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। मूसा जुतील वादी पाका। अल्लाह फरमाए मुझा दिलबर नबी, मुझा सोरा नबी, ओ मूसा हो तू मोहम्मद असा मूसा का जुती इन करे लाराया से, इन जबल ते मुझो नूर लगे, मूसा जो कदम
लगे मूसा शान वारो बणजी वञे। अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा सोना तव्हां जुतीअ सुधा जो तव्हांजी जुती मुंहिंजे अर्श खे लगे त मुंहिंजो अर्श मान वारो बणजी वञे। ॾाढा साईं जुती असां देवबंदी जो अक़ीदो जमियत उलमा इस्लाम वारनि जो अक़ीदो आहे। मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया साईं जे जुती बार जो शान जो अर्श खां मथे जेको चवे जुतली न इहो बि गुस्ताख़ रसूल हुजूर जी अय्याम ते सिदरतुल मुंतहा हिकिड़ो मक़ाम वॾो बेर जो वण उन जा पन हाथी जे कन जेॾा उते पहुता जिबरील भी रहियो। साईं फरमायो जिबरील लब्बैक या रसूल अल्लाह छाजे लाइ बि चई यकी गॾु मके में गॾु मदीने में गॾु तूर सीना जबल ते गॾु अर्श ताईं गॾु हिते छाजे लाइ बीठो आहीं हिते बीह रहियो। अल्लाह अल्लाह शहादत कोट जा मुसलमानो मुंहिंजे साईं जे ज़िंदगीअ में वॾे में वॾियूं सफ़र जूं रातियूं वॾा सफ़र हिकु मेराज वारो सफ़र ॿियो हिजरत वारो सफ़र। मेराज वारो सफ़र बि मके मां शुरू थियो हिजरत वारो सफ़र भी मके पाक मां शुरू थियो। मेराज वारो सफ़र भी रात जो हिजरत वारो सफ़र भी रात जो। मेराज वारी रात भी सवारी मिली हिजरत वारी रात भी सवारी मिली। मेराज वारी रात भी रफीक मिलियो हिजरत वारी रात भी रफीक मिलियो। मेराज वारी रात रफीक जो नालो जिबरील सवारी मिली उन जो नालो बुराक। जिबरील हलियो सिदरतुल मुंतहा ते भी रहियो। अल्लाह अल्लाह हिजरत वारी राज को रफीक मिलियो उन जो नालो अबू बकर सिद्दीक। जेका सवारी मिली उन जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक जा कुला मुबारक। अल्लाह अल्लाह ओ शहादत कोट जा मुसलमानो अबू बकर सिद्दीक मके का हलियो मदीने में भी गॾु बदर में गॾु ओद में गॾु खंदक में गॾु तबूक में गॾु हुनैन में गॾु मके में गॾु मदीने में गॾु गार में भी गॾु। खुदा जी ज़ात जो कसम अॼु नज़र कर मोहम्मद करीम सां मदार में भी गॾु सुतो पियो आहे। जेको ॾाढा सुभान अल्लाह चयो आहे बज़ार ॾिसी अचे जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ थो गॾु मूंसां मदीने हलंदा अञा ॾाढा तव्हांजे सुभान अल्लाह जो आवाज़ शहादत कोट जे अंदरि शहर वारा था ॿुधनि। असां त तव्हांजो इहो जज़्बो इमरान ख़ान खे ॿुधाइण था चाहियूं ऐं ॿुधंदो हे असदुल्ला हैदरी जेको हई वेठो अथसि न हे सोशल मीडिया वारा जवान इहो ॿुधंदो चलो इमरान न ॿुधंदो पर रूए ज़मीन जा सभु माण्हू ॿुधंदा त शहादत कोट में मुजाहिद अञा ज़िंदा आहिनि जेके सुभान अल्लाह जे आवाज़ सां मुल्क खे गूंजे रहिया आहिनि। ॾाढा त चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां त चओ सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक गॾु हिकु दफ़े मुंहिंजो साईं आयो मुंहिंजे साईं सां गॾु ॿई जवान हिकु हथु अबू बकर सिद्दीक में ॿियो हथु मुंहिंजे सोणे उमर में साहबा वेठा। हुज़ूर फरमायो साहबी उन्हनि खे सुञाणो त चई साईं अबू बकर ही उमर। मलाल खान जो मौलवी आहिनि लाउड भी टाइट सुभान अल्लाह भी टाइट मुजाहिद हो न मुजाहिद तवज्जो साईं फरमायो सुञाणो था चई साईं अबू बकर ही उमर। हुज़ूर मुर्की फरमायो अल्लाह अल्लाह साईं फरमायो ओ
सादात कोट जा मुसलमानों नबी से फरमायो क्या मजे ल्याड़े जने मां मोहम्मद करीम बाजे कब्र मां उतदुस वहा कजा नुबास यौमल क़ियाम। हुजूर फरमायो जने मां क्या मजे ल्याड़े बाजे कब्र मां उतदुम त बई जवान मां मोहम्मद करीम सा कनु हूंदा। दादा दादा सुभान अल्लाह। हुजूर असां वफादार अबू बकर सिद्दीक जिब्रील भी रहियो सैयद ताला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि चयो छो त नबी से फरमायो जिब्रील ई छाजी बेवफाई जिब्रील चयो सोना मुझो दर्जो ते पूरो मुझी हद ते पूरी एना अगर वार भी जुरंदो में फारसी वारो जिब्रील जी तर्जुमानी कंदे चए तो अगर यके सर मुए बरतर परम फिरोगे तजल्ला सोजद परम सोना हिता हिकिड़ो वार चुरंदो में अल्लाह जे नूर सां मुंहिंजा पर सड़ी वींदा हे तुंहिंजो दर्जो आहे तूं मथे वञ। अल्लाह अल्लाह सैयद ताला शाह बुखारी तो चवे ओ जिब्रील तू मुंहिंजे नाने सां बेवफाई कई तू तो सां जेकॾहिं मां हिन जाइ ते हुजां मां चवां नाना जाॾे तूं हूंदे ओॾे मां हूंदुसि तोसां गॾु हलंदुमि तोखे ख़बर नाहे जेको मदीने जे मीर मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सां गॾु हूंदो हुनखे बाहि कुझु बि न कंदी। ॾाढा त चओ साईं जन घर में आया पंहिंजी राणी आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतहरा चओ नबीअ जूं बीबियूं मोमिननि जूं ॾाढा त चओ मोमिननि जूं मुनाफिकनि जूं न। अन्नबी औला बिल मोमिनीन अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह तो फरमाए नबी मोहम्मद मुस्तफा मोमिननि खे पंहिंजे शान खां बि वधीक प्यारो। अल्लाह अल्लाह रब तो फरमाए ईमान वारो मुझे मोहम्मद करीम जूं राणियूं मुझे महबूब मोहम्मद करीम जूं बीबियूं मोमिनो तहां जूं माइरूं तव अमड़ी वो अम्मा आशा तय्यबा ताहिर फरमाए दी मदीन नबी साईं जूं बीबियूं 1.25 लाख नबियनि जूं भी अमड़ियूं हन तो मोहम्मद 1.25 लाख नबियनि जो भी नबी आ सहाबा जूं अमड़ियूं हन आल बैत जूं अमड़ियूं हन इमाम जूं अमड़ियूं हन ताबई जूं अमड़ियूं हन वलियन बुजुर्गन सालिहन आलिमन मौलविन हाफिज़न ईमान वारन सभिनी जूं चो मोहम्मद करीम जूं राणियूं सभिनी जूं अमड़ियूं नबी जूं बीबियूं हे मुने ॾिसो जेको सोशल मीडिया वारो अचे उनखे ॾिसो न मुने ॾिसो चओ सुभान अल्लाह। अम्मा आशा फरमाती मुझो साईं आया पान फरमायूं आशा जी मुझा का छा पई करे सही मानी भी बचाया साईं फरमायो आशा मांखे दे मां भी मानी पचराया। अल्लाह अल्लाह मुझो सही घर में ईंदग चवंदग तव्हां ही कम कयो त मां मोहम्मद बकरी ॾुईंदो वठां यानी घर में मुझो साईं पंहिंजे घर वारनि सां हथ वंडाईंदो। हुजूर फरमायो आशा जी मुझा का आशा मांखे दे मां भी मोहम्मद करीम तोसां मानी पचराया। अम्मा दी फरमाए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ओ मानी जो चाणो हणी करे मांखे मानी ठाहे ॾिनी पाण फरमायूं आशा तनूर में हण अम्मा फरमाती मां तनूर में हई। अल्लाह अल्लाह 5 मिंट न गुज़रिया हूं वारियूं मानियूं बची वयूं जंहिं मानीअ खे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ लगायो वो अटो कचो पयो हो पाण फरमायो अम्मा फरमाती मुंहिंजा साईं हूं वारियूं मानियूं बची वयूं अवां वारी मानी कची हुजूर बुरकियो। अल्लाह अल्लाह पाण फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा
आशा तोखे ख़बर न आहे जैसे के मोहम्मद करीम जा हथ लगन दुनिया जी बाग त परे पर जहन्नम जी बाही भी कोन सारी दस सईदत आला शब बुखारी चयो जिब्रील ओ मुझे नाने साहब वफाई कई अरे नाने मोहम्मद सा जेको गॾु हूंदो उनखे बाहि कुझु बि न कंदी पर जंहिं शइ खे विच मोहम्मद करीम जा हथड़ा मुबारक लॻंदा दुनिया जी बाहि त परे पर जो जहन्नम जी बाहि बि न सारी नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा अज़मत सहाबा ओ दोस्तों साईं मथे विया रफ रफ़ाई मुझो साईं मथे विया सत आसमान हेठ मुझो मोहम्मद मथे जबल भी हेठ वण भी हेठ समंदर भी हेठ आसमान भी हेठ अर्श मुअल्ला भी हेठ मुझो साईं मथे पिया वञनि अल्लाह 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 हुज़ूर फरमायो मां मथे पियो वञा टिन कलमनि जो आवाज़ ॿुधो आवाज़ आयो ओदन या मोहम्मद वेझो आ मुंहिंजा मोहम्मद ओदन या अहमद वेजो अबूजा अहमद ओदन या खैरल बरी वेजो समूरी मखलूक का भला सदा गोरजा मुसलमानो मुझो साईं सभी का भलो इल्म में सूरत में सीरत में जमाल में कमाल में रफ्तार में गुफ्तार में जज्बात में हालात में ख्यालात में हर बात में हर गाल में मुझो साईं सभी का मत अदनानी रब्बी और बमा के पंजे करीब कयो सुम्मदना बददल्ला वकान क़ाब क़ौसैन औ अदना ओ एजो एतरो वेजो थियो एतरो वेजो थियो एतरो वेजो थियो जीअं तीर कमान जा मुंडा पाण में वेठा हुजनि अल्लाह अल्लाह रब फरमाए मुंहिंजा सोना ओ मुंहिंजा दिलबर एॾो ज़मीन खां आसमान ते घुरायो मां सोना तुझे इंतजाम कया से जन्नत सिंगारी से जहन्नम जा दरवाजा बंद कया से सवा लख नबी तुझे इस्तिक़बाल जे लाइ बिहारिया से ओ मुंहिंजा दिलबर ते ख़बर छा आंदो अथई हुज़ूर चयो मुंहिंजा रब टे शयूं आंदियूं अथमि टे शयूं पहिरियां चई तहिड़ी शइ आंदी अथमि जेका तो वटि कान्हे अल्लाह अल्लाह रब फरमायो सोना केड़ियूं ते सही अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात वतय्यिबात ओ मुंहिंजा मौला इन ज़बान सां जेको हमद कयां तुंहिंजे लाइ तारीफ़ कयां तुंहिंजी नारा हणा तुंहिंजा तकबीर जा नारा हणा तुंहिंजा पाक जा मनी बयान कयां तुंहिंजी अल्लाहु अकबर जा नारा हणा सुभान अल्लाह जा नारा हणा अत्तहियातु लिल्लाह सही मुंहिंजी खोली इबादत व तय्यिबात ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी जानी इबादत रुकू कयां तुंहिंजो सजदो कयां तुंहिंजो क़याम कयां तुंहिंजो बाहूं तुंहिंजे अॻियां बद अल्लाह अल्लाह मुंहिंजा रब जेको भी जानी माली इबादत कयां तुंहिंजे लाइ ओ मुंहिंजा रब हे जेका ख़ैर ख़ैरात कयां तुंहिंजे लाइ सदका कयां तुंहिंजे लाइ नज़र नियाज़ कयां तुंहिंजे लाइ सेमा नियाज़मंदी आंदी रब तू बेनियाज़ जवाब आयो ओ मुंहिंजा दिलबर जेन ज़बान सां मुंहिंजो हमद कंदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू सोना इन ज़बान सां मुंहिंजो हमद कंदे मुंहिंजी तारीफ़ कंदे मां रब जी सलामती थई रुकू मुंहिंजो कंदे सजदो मुंहिंजो कंदे क़याम मुंहिंजो कंदे मुंहिंजी रहमत थई व रहमतुल्लाह सोना जे पंहिंजे माल मां मुंहिंजे नाले ते ख़ैर कंदे नज़र नियाज़ बाज़मूज़ ख़ैर ख़ैरात मुंहिंजे नाले ते कंदे मां बरकत कंदो मां अल्लाह अल्लाह जिब्रील ॿुधे पियो जिब्रील कहिड़ो जवाब ॾिनो छा चयईं अशहदु अल्ला इलाहा इल्ला
इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। माशाइदी दुनिया अल्लाह का सवा कोई माबूद कोने। ऐ माशाइदी दुनिया त मुहम्मद अल्लाह जो बानो ऐ उन जो रसूल आ। दोस्तों साईं रब पंहिंजो दीदार कराए जॾहिं वापसि मोटिया मुख़्तसिर ज़ोहर जी नमाज़ जो चई साईं फरमायो जॾहिं वापसि मोटियो अल्लाह फरमाए सोना इस्लाम ॾिनो मां हिजरत ॾिनी मां अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर सोना रमज़ान जा रोज़ा हज हिजरत जॾहिं वापसि मोटिया त मदीने जे मीर खे पोयां सॾु तो या मुहम्मद ए मुंहिंजा दिलबर ए मुंहिंजा महबूब मुर उम्मत का अक्रिमू सलाम सोहना पंहिंजी उम्मत खे मां रब जो न्यापो अबा हुजूर मदीने जो मीर इमामुल अंबिया मेराज वारी रात तां असांजे लाइ न्यापो खणी आया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां थो उन न्यापे ते अमल कंदो ॾाढा चओ इंशाअल्लाह सभु चओ थोरो ॾाढा चओ वॾी ख़ल्क़ आई आहे आवाज़ घटि ओ दोस्तो मेराज वारी रात रब फरमायो सोना मुंहिंजो न्यापो पहुचा साईं कहिड़ो पंहिंजी उम्मत वारनि खे चओ टिनि शख़्स जी इज़त कनि घणनि जी अबा घणनि जी अल्लाह आलिम हुजूर फरमायो और मुंहिंजे रब चयो सोना चवेर दा आलिम जी इज़त करियो आलिम वॾे शान ईमान वारा अथव हुजूर फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया हुजूर फरमायो आलिम नबियन जा वारिस हुजूर फरमायो आलिम मां मोहम्मद करीम जे कोड़ी जा वारिस अल्लाह फरमाइन्नमा यख्शल्लाह बिन इबादिहिल उलमा अल्लाह का ॾिजणर आलिम तव आलिम अल्लाह आबिद सॼी रात वेठो इबादत करे सजदा ॾे रुकू करे ज़िक्र करे तस्बीहूं पढ़े दुरूद पढ़े हिनो हक़ जो आलिम हक़ वारो आलिम ईशा जी नमाज़ बा जमात पढ़ाए वरी निंड कयई वरी सुबह जो थियो बा जमात नमाज़ पढ़ाई अल्लाह मुझे साईं फरमायो मुझे रब करीम फरमायो ओ मुझा दिलबर इन आबिद जे सजदन का इन आबिद जे ज़िक्रन का इन आबिद जे तस्बीहन का इन आबिद जे इबादत का वधीक मां अल्लाह के आलिम जी निंड प्यारी आ हुजूर मोहम्मद मुस्तफा सच्चो चओ बेशक सच्चो आलिम जी निंड भी इबादत निंड भी इबादत उलमा जी इज्जत कयो हुजूर फरमाया कुन आलिमन सब आलिम मुझा उम्मतियो कुन आलिमन असा जो नबी हरीज हुजूर दो चे कई न कई बाने सा मुझा उम्मती जन्नत वारा बणजी वजन हरीज फरमाइंदा लक़द जाकुम रसूलुम मिन अंफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो जेको होरिया चवंदो पंध वींदे 3 साल लॻंदई ॾाढा सुभान अल्लाह चवंदे कराची खां जहाज़ बि न अथई जिते ताईं कुल 3 कलाक लॻंदई
वजी मक्को मदीनो निसिया मक्के में जलाल मदीने में जमाल होडे रब्बुल आलमीन जो घर होडे रहमत लिल आलमीन भी जो घर असा जो नबी हरीस हर दुनिया जो न माल जो न बंगला जो न अल्लाह मुझे सही के इर्सो मुझी उम्मत वदे वदे ऐं सजी जन्नत वारी बणजी वञे उन आलिमन आलिम थी वञो साजना साडो सुभान अल्लाह मोहब्बत साना साडो सुभान अल्लाह आरे बगला छी मजरी हो बसिया डाडे डाडे तो जागो दान केड़ा केड़ा हाथ तकड़ो मारे सा माशाअल्लाह सब बोली इतनी सुनारा को थकी जी मुझे वाज में नारो ठुक बनानो दो बोलू दर में बनानो दो तो सुभान अल्लाह डाडे डाडे उन आलिमन डाडा सब आलिम थी वञो आलिम न थियो तो मुतअल्लिमन छो त आलिम हिय कहीं कब्रिस्तान का गुजर करे वञे अल्लाह हिन आलिम जे बरकत जे करे हिन कब्रिस्तान दा 40 ॾींहं हज़ाब उठारे थो छॾे आलिम थियो आलिम क्या मजे ॾियारे हिकिड़ो आलिम असी माण्हू जन्नत में वठी वेंदो सब आलिम थियो से आलिम त न थी सघियासीं अल्लाह हुज़ूर फरमा आओ मुतअल्लिमन भला तालिब बणजी वञो तालिबन जो भी दर्जो वॾो तालिब घुमंदा आहिनि क़ुरान वर मलाइक उन जे पेरनि जे ना पर विछाईंदा आहिनि इल्म जी तलब कंदे कंदे रस्ते में हले तो ख़ुदा जी ज़ात जो कसम मदरसे में आयो इल्म जी तलब में फौत थियो त शहीद आए जे फौत थियो क्या मजे ॾियारे अल्लाह आलिम करे उथारींदुसि उन आलिमन आलिम थियो आलिमन दर्जो दो मुतअल्लिमन भला तालिब बणजी वञो तालिब भी न थियासीं औ सामियान वाह रहमत वारा नबी तुझी रहमत कुर्बान वञा फरमाईंदा वमा अरसलना इल्ला वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन रहीम नबी वफादार नबी हुजूर फरमायो आलिम न थियो तालिब थियो तालिब न थियो त सामिया थियो तहां जे लाइ पियो चवे ये जेके जलसे में सामने वेठा हो तहां जे लाइ पियो चवे आलिम न थियो त तालिब थी तालिब न थियो त पोइ इएं वेही आलिम जूं ॻाल्हियूं ॿुध तभी ख़ुशीअ में नथा चओ तहां जे लाइ नबी जी तारीफ़ करे तहांखे बिशारत ॾेई हो ये भी छुट्टी भी ये भी छुटकारे वारी जमात आलिम न थियो तालिब थी तालिब न थियो सामियो थी बुद्ध उलमा जी कचहरीअ में ख़ुदा जी ज़ात जो कसम लिखियो अथनि जेको कहे आलिम जी कचहरीअ में वेठो ॼण कहे नबीअ जे कचहरीअ में वेठो हुज़ूर फरमाए उलमा उम्मती का अंबिया बनी इसराईल हुज़ूर फरमायो मुंहिंजी उम्मत जा आलिम ईअं कम कंदा जीअं बनी इसराईल जा नबी कंदा आलिम न थियो तालिब थी तालिब न थियो सामियो थी भला न सामियो रिवायत न था बुझी सघूं हाणे करे वञो पाण फरमायूं ओ मुहिब्बन चओ सुभान अल्लाह मोहब्बत कर घर वेठो दुकान तो हलाई कचहरी नसीब न थी थई घर वेठो ओ मुहिब्बन आलिमन जी तुझे दिल में मोहब्बत हुजे उलमा से प्यार हुजे तभी बेड़ो पार थई अल्लाह वला तकुन खामिसन हुजूर फरमाए पंजी जमात में नाच जा जमात केड़िया जेके आलिमन के गालियूं थई उलमा जी मुखालिफत था कन ये माउंटेन में चलदा न गालायो न था कदे 22 साल जो ॿियो महीनो हले तो 23 में इलेक्शन आ वडी ऐं बीडीबी अचे थी हां बल्दियाती बल्दियाती इलेक्शन ये जेका नंढी इलेक्शन नाज़ माना चोर में न
चुम्मानी वडेर जी खाईंदासे चुमचू वडेर जे चढ़ी वींदासे ठपो चो किताब ते हणंदासे ओरेंदा जो टिजो तन मुझे मुर्शिद साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह और जे कब्र मां जन्नत जी खुशबू न तो जे सुभान अल्लाह एकड़ो माण्हू वयो चई सही दुआ घुर दुआ छा जे लाइ चई सेनो आलिम बीठो न जाहिल ज़ालिम मां से आलिम के छड़े ज़ालिम के वोट ॾिनो ओ मुंहिंजा साईं ॾाढो ॾुख पियो थिए हाणे मुंहिंजे लाइ दुआ घुर अल्लाह मूंखे माफ़ करे साईं ॿेर वारनि दुआ घुरी हेॾे साईं ॿेर वारनि दुआ घुरी दुआ हीअं हथ जो कईं त हथ किरी पियसि साईं ॿेर वारनि फरमायो यार इहो नाक़ाबिले माफ़ी गुनाह कयो अथई वञी रब खे परचा मम्मशा मा ज़ालिमिन अन्नहु यालम लियुकफ़िहु फ़क़द ख़रज मिनल इस्लाम हुज़ूर फरमाए जेको कंहिं ज़ालिम जी मदद थो करे ज़ालिम हेॾो आलिम न ज़ालिम अन्नहु यालम ॼाणत से ज़ालिमा ख़बर ऐं मुंहिंजे वोट ते ताक़त करे मथे चढ़ी ग़रीबनि जा पैसा खाई वेंदो रोडनि जा पैसा खाई वेंदो मज़लूमनि सां ज़ुल्म कंदो हाओ ख़बर बि अथसि अन्नहु यालम ख़बर बि अथसि ज़ालिमा पोइ बि उनजी ताक़त खे मज़बूत थो करे लियो कभी हो भली चढ़े फ़क़द ख़रज मिनल इस्लाम जो मोहम्मद सचो वो इस्लाम का खारिजा जान भी अथसि ज़माने खे वोट ॾियां थो हे मुंहिंजी ताक़त ते मज़बूत थींदो पोइ ज़ुल्म कंदो हे सिनाऊं कंदो हे शराब पीअंदो हे माण्हुनि जा पैसा खाईंदो हे माण्हू माराईंदो हिनखे ॼाण आहे त मुंहिंजे वोट हिकिड़े ते या किरंदो या चढ़ंदो पोइ बि ॾेसि थो नबी से फरमाए इस्लाम खां खारिजा निकिरी वियो तॾहिं त साईं भेण जा त मथे न पिया थियनि चए बाबा अहिड़ो गुनाह करे आयो अॼु वाइदो कयो त हिननि ईंदड़ इलेक्शन में चओ उलमा जो साथ ॾींदासीं तव्हां वरी साईं मौलवी चढ़ंदा उहो ई कोन वोट ज़्यान छो कयो अरे ज़्यान न अथई ओ चरिया ज़्यान न अथई ओ सादड़ा ओ अल्लाह तोखे हिदायत ज़्यान न अथई कब जो ई वोट इहो अथई उते वञ न अंदरि बूथ में तो मुझा मौला हाने तो कोई न तो ॾिसे न वडेरो तो ॾिसे न मीर न खान न सदर न वज़ीर न मौलवी तो ॾिसे न फज़ल रहमान तो ॾिसे न अल्लामा राशिद महमूद तो ॾिसे मुझा मौला तो ॾिसे तो हेॾो आलिम बीठो आहे हेॾो ज़ालिम मुंहिंजे अंदर जो ज़मीर आवाज़ ॾिनो आहे त मुंहिंजे हिन वोट मुंहिंजे हिन अमानत जो हक़दार आलिम आहे छो त जंहिंजो इंतिखाबी निशान किताब आहे ऐं मुंहिंजी दिलि ईअं थी चवे मुंहिंजा मौला हार खट तुंहिंजे हथ में आहे आलिम चढ़न न चढ़न हार लहन भी चढ़ियल हन भी चढ़ियल पर मां पंहिंजे ईमान खे थो बचायां रब मोहम्मद जो कसम खणींदो चवां वोट ॾे क़यामत जे ॾियारे हक़ जे आलिम सां साथ ॾींदे इहो हिकिड़ो वोट तोखे जन्नत में वठी वेंदो मां फतवा थो ॾियां चओ भत बि वॾे जो खाईंदासीं हिन साल नथा ॻाल्हायो चुकची भी उन्हनि जे चढ़ी वेंदासीं वोट कंहिंखे ॾींदो हेॾे क़ुरान खणाईंदो न हो खणाईंदव वोट ॾे बा क़ुरान हे क़ुरान जा वॾेरा क़ुरान ॾींदा अथव हे कबा क़ुरान ते मथे ते वोट ॾे पोइ हीअं हीअं कजे साईं वोट तुंहिंजो हे मुंहिंजे हथ खे नथा ॾिसो हेॾे जिते जो हो चए वोट ॾींदो त हा वोट तुंहिंजो हिन सां मुखातिब थीजो कहिड़े साल इमाम बची ॾींदो आलिमन खे उन आलिम थियो न थियो त तालिब थियो तालिब न थियो त सामिया थियो सामिया न थियो त मोहब्बत कयो पंजी जमात में न वञो हुजूर फरमायो मां मेराज वारी रात मेराज ते वयुमि मूंखे नियाबो मिलियो आलिम जी इज़त कनि आओ अबे अम्मा जी इज़त कनि अलवालिद अबू अम्मा राज़ी अल्लाह राज़ी अबू अम्मा नाराज़ अल्लाह नाराज़ अबू जन्नत जो दरवाज़ो अम्मा जे कदम जे तरफ जन्नत रखी अथई वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू
इल्ला व बिल वालिदैनि ihsana इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा वला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अब माजिद कभी अब माजो जो हामिलुल कुरान कुरान जे हाफिज़ जी भी इज्जत कयो कंदो कुरान जा हाफिज़ इस्लाम जा झंडा तव। मां दुआ तो क्या अल्लाह ताला ता सा सभनी के उलमा जी इज्जत करनी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला ता सा जो भेण बुधण कबूल फरमाए। व मा तौफीक।